मातली रिपोर्ट फ़हीम अली जट तफ़सील मूजिब मातली में गैस जी लोड शेडिंग सियारे जे अचण खां अॻु में गैस जी गैर ऐलाने लोड शेडिंग शुरू करे छॾी, जंहिं सबब गैस कस्टियर ऐं घरेलू सार्फ़िन सां गॾु कारोबारी अफ़राद भी शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा, जिते सभु सार्फ़िन ऐं कारोबारी गैस जो बिल पेडी कनि था, पर उन बावजूद भी हर रोज़ जी बुनियाद ते शहर मां काठियूं ख़रीद करे घर जो रत पचा कनि था ऐं सुबुह जो स्कूल जा नंढड़ा ॿार बुखे पेट स्कूल वञनि था। जेकी मातले जी गैस इंतज़ामिया जी बद इंतज़ामिया उन मौक़े ते मीडिया जे साफ़िन सां अख्तर लाशारी, हामिद लाशारी, सिकंदर कश्मीरी, राशिद कश्मीरी ॻाल्हाईंदे गैस इंतज़ामिया खां फुल फोर मुतालबे जी घुर कंदे चयो आहे त गैस जी हथरादू लोड शेडिंग खे ख़त्म करे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ सरापा एहतजाज कयो वेंदो। साफ़िन लाइ घेरो तंग थी वियो। ऐवान साफ़ जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी साफ़ी रज़ा दिन खे सलामत लाखो पारां संदसि पुट ऐं ॿियनि हथियारबंदनि हथां अगवा कराए संदसि सेटेलाइट टाउन रहाइशगाह ते पाण बि बेरहम माण्हू तशदुद करे खेसि पंहिंजी मर्ज़ीअ जो ज़बरदस्ती वीडियो बयान बि वरितो वियो, पर बेरहम माण्हू तशदुद सबबि बेहोश थियो। रज़ा रिंद वरी मथसि थधो पाणी हारे होश में आणे वरी तशदुद कयो वियो। अफ़सोस कम मुड़स जो नाहे, उहो त किरियल हरकत आहे। सरेआम वॾी दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। रज़ा रिंद सां थींदड़ सरेआम दहशतगर्दी जो नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कयो वञे। सूमार समेत जो ऐवान सावत मीरपुर ख़ास। सकरन रिपोर्ट काज़ी जावेद सनाए हुजूर सरवर कायनात जिन जे मिलाद में पीरां पीर दस्तगीर ऐं यारी शरीफ जो गॾियल इज्तिमा जामे मस्जिद महबूब कोरी में मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीर सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी ऐं मौलाना मोहम्मद रमज़ान कादरी पंहिंजे अलॻि अलॻि बयान में हुजूर सरवर कायनात जिन जी सीरत मुबारक मौजिज़नि समेत संदन ॾसियल ते तफ़सील रोशनी विधी, जॾहिं त पीरां पीर सोनी दस्तगीर जी विलायत ऐं करामतनि जो पिणु ज़िक्र कयो। उन मौक़े ते अल्ताफ़ हुसैन नक्शबंदी, फ़कीर अली ख़ान मीरानी, नज़ीर अहमद नक्शबंदी, सलीम अहमद कादरी, आका करीम जिन जे शान में नात शरीफ़ ऐं पीरां पीर जिन जे शान में मनक़बत पेश करे दाद वसूल कयो। प्रोग्राम जी मेज़बाननि गुलण मक्सी, हाजी मुनीर अहमद मक्सी ऐं वकार अहमद मक्सी इज्तिमा में आयल महिमाननि जो आदर भाउ कयो। इज्तिमा जी पुॼाणी ते मरहूम हाजी नूर मोहम्मद मक्सी ऐं मरहूम जावेद अहमद मक्सी जे असाले सवाब लाइ दुआऊं घुरियूं वयूं। इज्तिमा में केतिरनि ई मज़हबी शख़्सियतनि खां सवाइ निसार अहमद खेड़ो, काज़ी जावेद सनाई, सॼण ख़ान मक्सी, ख़ान मोहम्मद सोलंकी, आबिद हुसैन भट्टी, हाफ़िज़ गुलाम हुसैन चांडियो, रुस्तम अली कोरी ऐं शबीर अहमद चांडियो पिणु शरीक हुआ। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। न्यू सईदाबाद क्लब जे अॻियां रोहिड़ी केनाल ते कुंबली मां रेगुलेटर मां निकिरंदड़ खेतरो माइनर ऐं जमाल माइनर जो ज़रिए पाणी गुज़िरियल महीननि खां लगातार बंदि करे छॾण लाइ आवाज़गारनि जो सलीम हिंगोरो अज़ीज़ मेमण जी अॻुवाणी में एक्सकेटो इंजीनियर इरीगेशन डिवीज़न हाला, असिस्टेंट एक्सकेटो इंजीनियर इरीगेशन सब डिवीज़न हाला ऐं शहदादपुर जे मुबैना तौर इंतज़ामी कमज़ोरनि जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि इल्ज़ाम हयो त जमाल माइनर ऐं खेतरो माइनर जे मुंड जे आवाज़गारनि खां गरियूं ख़र्चियूं वसूल करे सिर्फ़ उन्हनि ई बासरनि आवाज़गारनि खे ज़रिए पाणी मुहैया कयो पियो वञे ऐं असां पुछड़े जा नंढा नंढा आवाज़गार कणिक सरियां ॼांबो गाह ऐं भाॼियुनि जा फसल पोखे नथा सघूं। आवाज़ टीवी न्यूज़ तरफ़ां एक्सकेटो इंजीनियर इरीगेशन डिवीज़न हाला समेत ॿिन्ही सब डिवीज़ननि जे असिस्टेंट एक्सकेटो इंजीनियरनि सां संदन मौक़िफ़ मालूम करण जी कोशिश कई वई, पर साणनि सां राब्तो न थी सघियो। रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई समाजी अॻवान हाजी मोहम्मद हनीफ मेमण पारां ठठो सीमेंट फैक्ट्री इंतज़ामिया पारां मक़ामी 60 पोरियतनि खे बेरोज़गार करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुल्क में अॻे महांगाई बेरोज़गारी हद खां वधियल आहे, जिते बेरोज़गार सबबि नौजवान ख़ुदकशियूं करण समेत पीउ पंहिंजे औलाद विकिरो करण ते मजबूर बणियल आहे। उन्हनि ॾुखियनि हालतुनि में 60 ख़ानदाननि खे ठठा सीमेंट फैक्ट्री जी इंतज़ामिया पारां बेरोज़गार करण वरी नाइंसाफ़ी आहे, जंहिं अमल जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। हाजी मोहम्मद हनीफ मेमण ठठा सीमेंट फैक्ट्री इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फ़ौरन मुलाज़िम दुश्मन रवैयो ख़त्म करे बेरोज़गार थियल पोरियतनि जो ॿीहर रोज़गार बहाल करे खेनि परेशानी खां बचाइण समेत संदन ख़ानदान खे पिणु बुख ऐं बदहाली खां बचायो वञे। माली कॉलोनी में भील बिरादरी जे मौज़ूज़नि दीवाली जे मौक़े ते दीवालीअ जे ॾींहुं सियासी ऐं समाजी शख़्सियत अब्दुल गनी सियाल खे चांहि जी दावत ॾेई, जंहिंमें सवाई भील भगत जेठानंद भील भगत खेसोराम भील, वरसीमल भील, होतीमल भील, केवलमल भील, सेतल भील, बालू भील, रतन भील, रायचंद भील, सोमजी राय भील ऐं ॿिया शामिल हुआ। ऐवान साफ़त सूमार समय जो ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जे मुताबिक़ दादू मेहर सिंध प्रेस क्लब जे सथ पारां मेहर जी शख़्सियत वहीद अली चांडियो खे ईरान इराक जे मक़सद ज़ियारतुनि जो शरफ़ हासिल करे वापसि मेहर पहुचण ते सिंध प्रेस क्लब मेहर जो सदर बानी इलाही बख्श चांडियो
फैसला कमेटी चेयरमैन आजिज असगर सोडर, सरपरस्त MD मुनीर लाशारी, सरपरस्त बरकत अली खोसो, सीनियर नायब सदर फैज मोहम्मद पंवर, जनरल सेक्रेटरी इब्राहिम चांडू, डिप्टी जनरल सेक्रेटरी नसरुल्लाह सोलंकी, प्रेस तर्जमान मजहर अली भुट्टो, खजानची आशिक अली खोसो, फराज सुमरो मेहड़ में वहीद अली चांडियो जी ऑफिस पहुंची गुलन जहार पारा मुबारकबाद पेश कई जैते वहीद अली चांडियो सिंध प्रेस क्लब मेहड़ जे सथ जो शुक्रियो अदा कयो। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक दादू मेड़ हाई स्कूल 1 जे अगूणे हेडमास्टर अजीज रहमान महसर ऐं सुमरा बुक स्टोर जे हाजन सुमरो विच में सोशल मीडिया ते पैसनि जे मसले ते हलंदड़ छिकताण बहादुरनि जी नाराज़गियूं ख़त्म करण जे लाइ नामयारे समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख जी राइस मिल ते ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि में अजीज रहमान महसर पारां सबूत पेश करण बाद सुमरनि भाइरनि मथां रक़म साबित थी हाजन सुमरो साईं अजीज रहमान खां मुआज़रत कई। ॻाल्हियुनि में एडवोकेट जुल्फकार अली खोखर, सीनियर साफ़ी रियाज़ चांडियो, काज़ी अजीजुल्ला महसर, बदरदीन सुमरो ऐं ॿिया शरीक थिया। ॻाल्हियुनि में अजीज रहमान महसर सबूत पेश करण बाद सचो साबित थियो। ॿई धुरियूं खीर खंड थी वयूं। बदरदीन सुमरो ऐं हाजन सुमरो साईं अजीज रहमान खे परचायो यादि रहे त साईं अजीज रहमान महसर पैसनि मुतलिक़ कुझु ॾींहं अॻु पोस्ट रखी हुई। ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल थियण ते शहरनि ऐं उस्तादनि डॉक्टर मोहम्मद खान शेख, रियाज़ चांडियो, एडवोकेट जुल्फकार खोखर ऐं ॿियनि जे अहिड़े क़दम जी वाखाण कई। बबड़लो रिपोर्टर सगीर शेख, अगूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं अगूणो MNA नफ़ीसा शाह जीलानी बबड़लो पहुची एक्साइज़ इंस्पेक्टर सैयद ताहा मुस्तफ़ा शाह जे विछोड़े ते संदसि भाउ टाउन कमेटी बबड़लो जे चेयरमैन सैयद मोहम्मद शाह सां ताज़ियत बाद दुख जो इज़हार कयो। बबड़लो सैयद ताहा शाह जे ओस्ते विछोड़े दिली सदमो रसियो आहे। भाइरनि ऐं कुटुंब सां गॾु में बराबर जा शरीक आहियूं। अगूणो वॾो वज़ीर, अगूणो MNA बबड़लो ईंदड़ इलेक्शन में PP समेत समूरे मुल्क में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणे हुकूमत ठाहींदी। बबड़लो पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। BP ग़रीबनि जी पार्टी हमेशह जीअं हिन दफ़े भी मुल्क जा हालात बहितर कंदी। क़ाइम अली शाह बबड़लो, अगूणो सूबाई सलाहकार लाल बख्श मंगी, वॾेरो बशीर हुसैन शेख, वॾेरो ग़ुलाम नबी मस्तोई, वाइस चेयरमैन ज़फ़र मस्तोई, ग़ुलाम हैदर फलपोटो, मुनीर मंगी, मुनव्वर हुसैन शेख, सगीर हुसैन शेख, वाइस प्रेसिडेंट पीपल्स यूथ विंग तालको से ज़ायद शाह, लियाकत शाह समेत ॿिया सीनियर इरफान अंसारी, राशिद शेख अगवान मौजूद हुआ। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी, सांगड़ टंडो आदम में CIA पुलिस सांगड़ जी कामयाब कार्रवाई। जिस्म फरोशी जे अड्डे ते छापो, अड्डे जे नाका समेत 8 जवाबदार गिरफ्तार। सांगड़ तफ़सील मूजिब SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते इंचार्ज CIA सांगड़ अकबर अली चिन्ना पंहिंजे मातहत अमले सां गॾु पुॼी इतला ते टंडो आदम B सेक्शन थाणे जी हद में समाजी ॾोह जे मुहिम जे सिलसिले में कामयाब कार्रवाई कंदे जिस्म फरोशी जे अड्डे ते छापो हणी अड्डे जे नायका मिसमात रुबीना उर्फ रूबी समेत 8 जवाबदारनि खे गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार जवाबदारनि में रुबीना जो मुड़ुस वकील अहमद, मजहर अली, रशीद, एहसान अली अहमद, आफ्ताब अली ऐं मिसमात सवेरा शामिल आहिनि। छापे दौरान 3 मोटरसाइकिलूं ऐं 19,000 रक़म खां वधीक जो सामान बि हथ कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदारनि जे ख़िलाफ़ जिस्म फरोशी जी कारोबार करण जे कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। तकरीर रिपोर्ट काज़ी अली रज़ा सने हज़रत अल्लामा मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी चयो त दुनिया ऐं आख़िरत जी जेकॾहिं भलाई चाहियो था त ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हुज़ूर सरवर काइनात जिन जी ज़ात ते दुरूद सलाम पाण खे पंहिंजी आदत ऐं मामूल करे छॾियो। उन खां वधीक को वज़ीफ़ो नाहे। हू जामे मस्जिद फैज़ान नबी में हाफ़िज़ मोहम्मद अली रिंद पारां फैज़ान दुरूद वसलाम जो मौज़ू ते करायल जलसे में बयान करे रहियो हुयो। हुन चयो त दुरूद शरीफ़ पढ़ण जी फ़ज़ीलत उन करे बि आहे जो ख़ालिक़ काइनात रब साईं पाण सोणे करीम ते दुरूद शरीफ़ पढ़े थो ऐं क़ुरान शरीफ़ में ईमान वारनि खे इरशाद फरमायो अथसि त अल्लाह ऐं हुन जा मलाइक नबी करीम ते दुरूद पेश कनि था। अवां बि दुरूद पढ़ो। उहो बि चयो त शर्त ईमान आहे, उन करे जेकी ईमान जी दौलत सां मालामाल आहे उन्हनि दुरूद पढ़ण सां पंहिंजूं ज़िंदगियूं संवारियूं आहिनि। पर बदकिस्मती सां के अहिड़ा बि आहिनि जेके दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत जा इनकारी आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह असां सोणे आका करीम ते हयात नबी मञण ऐं दुरूद वसलाम जी कसरत करण वारनि ख़ुशि नसीबनि मां आहियूं। असांजो उहो बि ईमान आहे त दुरूद वसलाम छुटकारे जो सबबु बणिजंदो, जंहिंजा किताबनि में के मिसाल मौजूदु आहिनि। जलसे में आलमन, हाफ़िज़नि ऐं मज़हबी शख़्सियतनि खां सिवा अगूणो नाज़िम अली असगर रिंद, सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई, शहरी इताद जे सदर सैयद एहसान अली शाह, शाहिद रिंद, गुल मोहम्मद कीरियो, गुल सिंधी, वसीम मुग़ल ऐं नूर हुसैन रिंद खां सिवाइ कई माण्हू शरीक हुआ। सकरन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में नौजवाननि लाइ पहिरीं यूथ कॉन्फ्रेंस जो रंगारंग एहतमाम कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि मुख़्तलिफ़ रंगनि जा कपिड़ा पाए पाण खे उहो साबित कयो त हू कंहिं खां पोइते न आहिनि। मंझंदि घणो कुझु करण जी सलाहियत मौजूदु आहे। यूनिवर्सिटी जी बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जी मेज़बानी हेठि थींदड़ हिन यूथ
कॉन्फ्रेंस में मुख्तलिफ मोटिवेशनल स्क्रीन पिण शिरकत कई, जिनमें अब्दुल मालिक खासकिरी, ज़फ़रुल्लाह चांडी में बिया शामिल हुआ, जिन पंहिंजी सरगर्मियुनि सां मुख्तलिफ सेशनन ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तफ़रीह कराई। उन मौक़े ते प्रोग्राम ऑर्गेनाइज़र जावेद अहमद शेख ॿुधायो त अहिड़नि क़िस्मनि जी सरगर्मियुनि ऐं कॉन्फ्रेंसनि सां शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जी क़ाइदनि ऐं सलाहियतुनि में भरपूर इज़ाफ़ो थिए थो, खेनि पंहिंजे कैरियर जी चूंड ऐं बैनुल क़ौमी सतह ते आला तालीम हासिल करण जा मौक़ा तलाश करण में मदद मिले थी। ॿिए पासे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो चवणु हो त अॼु जे दौर में असां सिंध जे ॿेराड़ीअ वारनि इलाइक़नि में पढ़ंदड़ शागिर्दनि मुल्की ऐं बैनुल क़ौमी सतह ताईं पाण वञण जी हर सलाहियत रखूं था। असल में मौक़ा मिलणु घुरिजनि। जीअं एॾोके प्रोग्राम थी गुज़िरो कॉन्फ्रेंस में शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ डॉक्टर लियाक़त अली ज़रदारी, डॉक्टर सलमान बशीर, डॉक्टर आरिफ गुजर, डॉक्टर नवाज़ अहमद, मेराज नबी भट्टी, डॉक्टर अरमान खानज़ादा, डॉक्टर अल्ताफ़ फ़ाज़क़ली, मंजूर अली सियाल, कुर्बान अली फ़ारूक़ी जिन जो किरदारु रहियो। आख़िर में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में पार्टिसिपेट सर्टिफिकेट विराया विया, जिनमें माही काज़ी अली शिबा, जमशेद खानज़ादा ऐं अवैस नसीर मामून समेत ॿिया शामिल हुआ। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर। तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे तरफ़ां गरीब मिस्किन यतीम अबोझ माण्हुनि जी माली मदद कई वई, जंहिंमें बानी व मरकज़ी चेयरमैन क़ाइद सिंध ग़ुलाम यासीन हैदरी साहब, जिन चयो त वक़्त ब वक़्त हर हिक ॻोठ में वञी करे पूरे सिंध जे ग़रीब यतीम मिस्किन अबोझ माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं ऐं ख़ुदा जे इंसान ज़ात जे ख़िदमत में ख़ुदा पाक सुकून ॾिए थो, ख़ुदा पाक बि राज़ी रहे थो। अचो त पूरे सिंध जे माण्हू जी ख़िदमत कयूं। मरकज़ी वाइस चेयरमैन सिंध अब्दुर्रहमान शेख साहब चयो त असां पंहिंजे सिंध जे ग़रीब ऐं मिस्किन यतीम माण्हुनि कुझु ॾींहं बाद ऐं अवां ॻोठ वारनि खे सिलाई सिखाए ॾिनी वेंदी। जनरल सेक्रेटरी सिंध हाफ़िज़ नईमुल्लाह फ़ारूक़ी, एडिट चेयरमैन अरबाब अली सोलंकी साहब, मोहतरम शख्सियत डॉक्टर आमिर अब्बास सुमरो साहब, निज़ामुद्दीन जोगी साहब, सरमंद मुस्तफ़ा साहब, नदीम अहमद महर साहब, जिन जे हथनि सां ॻोठ खेॾो ख़ान जाफ़री यूसी जिनू तालका शिकारपुर में ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि जी मदद कई वई। पारां तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान। जूही रिपोर्टर हक न्यूज़ अहमद रोदनानी बलोच। जूही प्रेस क्लब सदर पीर बख्श बबर साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त बेराज में वक़्ती पाणी छोड़ वारी कारी मोरी जे लोढ़ी चादर प्लेटिन वारी जुगाड़ी नाक़स कम कराइण सबबि हुकूमत जा करोड़े रुपया ॿुॾी वञण जो इंकशाफ थियो आहे। कारी मोरी खे वरी घारो आबपाशी खाते सिंध जे मेगा मनसूबनि जूही FP बंद जी तामीर स्टोन पिचिंग में मेगा करप्शन बाद जूही बिराज में काली मोरी नाकारा खां अॻु लिफ्ट मशीननि ज़रिए पाणी जूही बेराज में छोड़ जी तेल मशीननि जी मिड में काली मोरी जे वक़्ती कम में लोही प्लेट चादरुनि जी गैर मयारी हल्की लोही प्लेट चादर जो गाड़ी इस्तेमाल करण सबबि मेगा करप्शन फ्रॉड जो इंकशाफ थियो आहे। आबपाशी दादू ज़रियनि मौजूदु हिक तरफ़ FP बंद स्टोन पिचिंग जो नाक़स कम कराए करोड़नि पूंजी करप्शन कई वई। ॿिए तरफ़ काली मोरी में नाक़स लोही चादर प्लेट वारो मटीरियल इस्तेमाल सबबि काली मोरी 2 महीननि में उखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध में निगरान हुकूमत बावजूदु आबपाशी खातो दादू ज़िले अंदरि करप्शन फ्रॉड सबबि मेगा प्रोजेक्ट मुकमल थियण वक़्त खां अॻु नाकारा थियण लॻा। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो जब गुलाम कादिर कहरी। ज़िले पुलिस सांगड़ के ऑफिसरन जो इजलास संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई की हिदायत। ऑफिसरन के संदन नाक़स कारकर्दगी ते छंड छाण कई ऐं संदन शानदार कारकर्दगी ते तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। गॾियल कोशिशुनि ज़रिए मुलज़िम ॾोहनि खे ई घटाए सघिजे थो।
नाकाबंदी, स्नैप चेकिंग ऐं गश्त जे निज़ाम खे वधीक कराइतो बणायो वञे। SSP सदाम हुसैन सांगड़ SSP सांगड़ सदाम हुसैन ज़िले में अमन अमान जी सूरतहाल ऐं ऑफिसरनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण लाइ इजलास जी सदारत कई। SSP पंहिंजे ख़िताब में चयो त संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वञनि। ऑफिसर पंहिंजी कारकर्दगी सां अवाम में डिपार्टमेंट जो वक़ार बुलंद कनि, अवाम सां पंहिंजे रवैये खे मुस्बत ऐं वाज़िह तौर ते तब्दील आणण लाइ कोशिश कनि, साइलिन जे दरख़्वास्तनि खे हमदर्दी सां ॿुधो ऐं उन्हनि खे हर मुमकिन क़ानून मदद फराहम करियो। मंशियात, गुटखा विकिणण, जुआ ऐं ॿियनि मुनज़िम ॾोहनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो तसलसल बरक़रार रखियो वञे। इजलास में DSP SHOs खे हिदायत कई वई त ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ स्नैप चेकिंग, नाकाबंदी ऐं गश्त जे निज़ाम खे वधीक मज़बूत ऐं मुअसर बणायो वञे। इजलास जे दौरान नाक़स कारकर्दगी ते ऑफिसरनि खे छंड छाण कई, जॾहिं त सुठी कारकर्दगी ते SHO सांगड़ सन्ना लपमर, SHO शहदादपुर दीदार हुसैन सोलंकी ऐं SHO टंडो आदम इम्तियाज़ अली खावड़ खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। रेडर 2 SSP सांगड़ ज़िले में अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी। इजलास में ज़िले जे समूरनि DSPs, SHOs इंचार्ज, CIAP इंचार्ज ऐं ॿियनि अमले शिरकत कई। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सकरन जे थैलेसीमिया जी बीमारी खां बचाव ऐं उन जे रोकथाम बाबति आगाही सेमिनार प्रिंसिपल प्रोफेसर मैडम ख़ालदा परवीन चुन्नड़ जी मेज़बानी हेठि सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंखे थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटीअ जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चनाई, थैलेसीमिया फाइटर दानिश तुन्नू थैलेसीमिया जी बीमारी बाबति ॻाल्हाईंदे चयो त थैलेसीमिया हिकु मोज़ी ऐं मोरसी बीमारी आहे, जंहिंखां बचाव जो वाहिद हल शादी खां अॻु घोट ऐं कुंवार जी थैलेसीमिया जी टेस्ट कराइणु आहे। हिननि चयो त निजियुनि अस्पतालनि में उहा टेस्ट महांगी रक़म एवज़ कई वञे थी, पर असां थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में मुफ़्त करे रहिया आहियूं। उन करे अवां नियाणियुनि खे अपील कंदासीं त पंहिंजे माइटनि ऐं बिरादरी ताईं उहो पैगाम ज़रूरु पहुचाइनि त हू निकाह खां थैलेसीमिया जी टेस्ट ज़रूरु कराइनि। उन खां अॻु प्रिंसिपल प्रोफेसर ख़ालदा परवीन चुन्नड़ आयल महिमाननि खे अजियाणो पेश करे खेनि लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा लाखो, असिस्टेंट प्रोफेसर फरज़ाना चन्ना, असिस्टेंट प्रोफेसर मारवी चांडियो, असिस्टेंट प्रोफेसर फरह दीबा कादरी, रिटायर्ड प्रोफेसर नूरुल हसन आगा, राशिद ग़ुलाम नबी मला ऐं काज़ी जावेद सनाई पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त कॉलेज जे सुप्रीडेंट मुश्ताक अहमद मुग़ल ऐं असिस्टेंट फ़तेह मोहम्मद सियाल आयल महिमाननि जो आदरु कयो। आख़िर में डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल जे इन लेक्चर मां शागिर्दियाणियुनि खां सवाल पुछिया विया, जेके दुरुस्त जवाब ॾियण ते खेनि कैश प्राइज़ ॾिना विया। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ ग़ुलाम कादिर कहरी ॾोहारनि ख़िलाफ़ मुअसर कार्रवायूं कयूं पियूं वञनि। हिकु TT पिस्टोल, 53 लीटर देसी शराब ऐं 300 गुटखा पुड़ियूं हथु कयूं वियूं आहिनि। 3 चोर, 4 मंशियात फरोश समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। सांगड़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी अॻवानी में ॾोहारनि ख़िलाफ़ मुअसर कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में CIA सांगड़ जे इंचार्ज अकबर अली चन्ना मंगली थाणे ते चोरीअ जे केस में घुर्बल आसिफ अली ब्रोही खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां TT पिस्टोल हथु करे वरितो आहे, जंहिं ख़िलाफ़ मंगली थाणे ते संदसि अरमेज़ एक्ट जे कलमनि तहत अलॻि केस दाख़िल कयो वियो आहे। SHO ऐं बेरानी वसीम अहमद अरबाब मंशियात फरोश दीन मोहम्मद रिंद खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 18 लीटर देसी शराब हथु करे वरितो आहे। SHO जोहर ग़ुलाम नबी जलबानी कार्रवाई कंदे चोरीअ जे केस में घुर्बल 2 जवाबदारनि अब्दुल ख़ालिक शर ऐं हादी ॾिनो शर खे गिरफ़्तार करे वरितो। SHO खडड़ो ज़ाकिर हुसैन सोलंकी मंशियात फरोश मंशियात ख़ासकेल खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 300 गुटखा पुड़ियूं हथु कयूं आहिनि, जॾहिं त हिकु ॿी कार्रवाई में शामू कूलीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 15 लीटर देसी शराब हथु कयो वियो आहे। SHO लुंडो मुबीन अहमद बुघियो मंशियात फरोश इमाम अली ख़ासकेली खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथु करे वरितो आहे। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो मेहर भरिसां खौसा बिरादरीअ जे 2 धुरियुनि में जारी पुराणे खूनी तकरार सबबि हिकु धुर पारां ॻोठु छॾण बाद ॿीहर ॻोठु अचणु, घर आबाद करण खां पोइ तकरार ॿीहर तेज़ थियणु लॻो। जारी तकरार तां हिकु धुर जे ॻोठु मोहम्मद ख़ान खोसो जे रहवासण बेवा सभाई खोसो, बेवा शहज़ादी खोसो, बेवा शमशाद खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 20 साल अॻु इलाइक़े जे पुलिस अमलदार हाकिम खोसो ऐं ॿियनि असांजे 10 मर्दनि खे कूड़नि पुलिस मुक़ाबलनि में मारे असांजे 300 जे लॻभॻि ज़मीन ते कब्ज़ो करे असांजे ॻोठ में ॾोहारी माण्हुनि खे विहारियो हुयो। तक़रीबन 8 सालनि ताईं असांजी ज़मीननि जी आबादी खणंदा रहिया। जॾहिं हिननि जा 2 माण्हू ॾोह करण दौरान मारिजी विया हुया त उन्हनि जो कूड़ो इल्ज़ाम असां ते लॻाए असां सां दुश्मनियूं करे बासर ऐं पुलिस ऑफिसर हुअण जो फ़ाइदो वठी असां ते मुख़्तलिफ़ कूड़ा केस दाख़िल कराईंदो रहियो आहे। हाणे जॾहिं असां अदालत जे हुकुम ते पंहिंजनि घरनि में ज़मीननि ते वापसि आया आहियूं त जवाबदार असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मेहर जे A सेक्शन पुलिस पारां असांजे घरनि ते काह करे घरनि में गिरी भञड़ा करे औरतुनि ते तशदुद कयो आहे। हिननि चयो त जवाबदार बाअसर आहिनि। अदालती हुकुम बावजूदि असांखे तहफ़ुज़ बजाए जवाबदारनि जी वांगार वेही रहिया आहिनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हिननि घुर कई आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।
रिपोर्ट इमरान बलोच घोट की सखर बैराज जे मरम्मत लाइ चाइना खे ॾिनल कम जो 18 नवंबर छंछर वारे ॾींहं खां शुरूआत कई वेंदी। बैराज मुकमल तौर ट्रैफ़िक लाइ बंदि थींदी। सिर्फ़ सुबुह जो 7 बजे खां 9 बजे ताईं ऐं वरी मंझंदि जो 1 बजे खां 3 बजे ताईं स्कूल ऐं ऑफिस टाइम लाइ ट्रैफ़िक खुलियल रहंदी। नोटिफिकेशन जारी सखर बैराज इंतज़ामिया। मनोड़ो रिपोर्टर अमजद अली भट्टी मनोड़ो जिस्कम अॻवाननि ऐं कारकुननि पारां बालूजा कुबा पुलिस जे बिना जवाज़ जिस्कम डिवीज़नल ऑर्गेनाइज़र मोहम्मद हाशिम लगारी खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करण ख़िलाफ़ अॻवाननि ऐं कारकुननि जो बाग़ी सज्जाद बोराणो, अली हैदर शाह, तारिक बोराणो, सज्जाद जमाली, राजा चांडियो, सलीम डायरी, महबूब चांडियो ऐं ॿियनि जो हथनि में जिस्कम जा झंडा खणी मनहेड़ो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कंदे हिननि मुतालबो कयो त बिना जवाज़ गिरफ़्तार कयल जिस्कम डिवीज़नल ऑर्गेनाइज़र मोहम्मद हाशिम लगारी खे फ़ौरन आज़ाद करे संदसि मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सकरन जो रिटायर्ड प्राइमरी उस्ताद खुदाबख्श खोखर सकरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सकरन पुलिस बगैर सर्च वारंट्स जे मुंहिंजे घर में गिरी रोक रक़म, सोन, कपड़ा लटा खणण सां गॾु मोटरसाइकिल पिणु काए वई आहे। हिन चयो त मूं ते को बि केस दाख़िल न आहे। अगरि का FIR आहे त ज़ाहिर कई वञे। हिन चयो त मूं पुलिस जे ख़िलाफ़ को अहिड़ो केस कोर्ट सगोरीअ में पिणु दाख़िल कयो आहे। हिन IG, CND, IG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे चयो त SHO सकरन अब्दुल मजीद आराई, अमानुल्लाह मला, दिलीप कार ओड, सरवर शेख ऐं ॿियनि मां ख़तरो आहे त हू मूंखे कूड़नि केसनि में फसाए बेगुनाह क़ैद कंदा। हिन अपील कंदे चयो त कोर्ट जे फ़ैसिले ताईं मथियनि पुलिस अमलदारनि खे सस्पेंड कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। SSP मटियारी नूरुल हक जे सख़्त हिदायतुनि ते मटियारी पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी। मंशियात समेत 2 मंशियात फ़रोश ऐं 1 दोहरी हथियार समेत गिरफ़्तार। हाला पुलिस गश्त दौरान छापो हणी 1 मंशियात फ़रोश फयाज़ अली बुट खमीसो ख़ासि अली खे गिरफ़्तार करे वटां 80 अदद हथरादू गुटको ऐं शहज़ाद अली पुट आचत हीम खे भी गिरफ़्तार करे वटां 60 अदद हथरादू गुटको हथ करे वरितो ऐं ॿी कार्रवाई बटोरो फॉरेस्ट पुलिस कई जंहिंमें 1 ॾोहारी पुनल उर्फ पुनू पुट अला रखियो हाजानो खे गिरफ़्तार करे वटां 1 अदद पिस्तौल ऐं 3 ब्लेड्स हथ करे वरितियूं। टिनी जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि ऐं वधीक जांच जारी आहे।